अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। असांजो इहो नंढिड़ो वीडियो सिंधी एक्टर अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू खर दिमाग़ जे बारे में आहे। काफ़ी दोस्तनि जे दिमाग़ में इहो सुवालु हली रहियो आहे त अज़ीज़ सांगी अॼुकल्ह ड्रामनि में नथो अचे, उहो किथे आहे, किथे रहे थो, अॼुकल्ह किथे आहे। इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। तफ़सीली ॻाल्हि ॿुधाइण खां पहिरियां अगरि तव्हां दोस्त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो। वीडियो आख़िर ताईं ॾिसो। जेके मालूमात असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं उहो महिरबानी करे तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। त हलूं था पंहिंजे मक़सद जे तरफ़। दोस्तो, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू खर दिमाग़ जे मथां हिकु केस दाख़िल आहे जेको 2018 या 19 खां वठी केस दाख़िल आहे ऐं उहो अञा ताईं हली रहियो आहे। अज़ीज़ सांगी जे मथां 2 खूननि जो इल्ज़ाम आहे। दोस्तो, जॾहिं खां अज़ीज़ सांगी जे मथां 2 खूननि जो केस थियो आहे उन ई ॾींहं खां वठी अज़ीज़ सांगी कंहिं दोस्त खे बि नज़र न आयो ऐं उतां जे रहंदड़नि खे अज़ीज़ सांगी सां जेके रहंदा हुआ उन्हनि खे बि नज़र न आयो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त तव्हां दोस्तनि जे दिमाग़ में इहो सुवालु आहे त अज़ीज़ सांगी ड्रामनि में कमु छो न पियो करे अॼुकल्ह। दोस्तो, तव्हां पाण अंदाज़ो लॻायो ऐं ॿुधायो त जंहिंजे मथां 2 खूननि जो इल्ज़ाम आहे उहो भला कीअं ड्रामनि में अची सघे थो, उहो कीअं ड्रामो ठाहे सघे थो। तव्हां पाण सोचियो। तव्हां दोस्त जेके अज़ीज़ सांगी जे बारे में ॿुधणु चाहियो था त इहो अॼुकल्ह किथे आहे, त इहो अज़ीज़ सांगी अॼुकल्ह रूपोश आहे। तव्हां दोस्तनि खे आऊं छा ॿुधायां त इहो अॼुकल्ह किथे आहे, कीअं थो वसे, किथे थो वसे। इहो आऊं तव्हांखे नथो ॿुधाए सघां छो त असांखे इन जे बारे में का ख़बर कान्हे। त दोस्तो, असांजो इहो नंढिड़ो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में।